फ़क़ीर जे मथां हमिलो कातलणो ऐं जादे जदाणी खे गिरफ़्तार करणु। गुल फ़क़ीर जे मथां जेको हमिलो थियो आहे इहो सिधो सो दहशतगर्दी हमिलो आहे। उहे माण्हू कंहिं ॿिए मक़सदु ऐं ॿी सोच लाइ आया हुआ, हुननि खे इहो गुथो कमु थी वियो आहे त हुननि हाणे इहो इल्ज़ाम लॻाइनि था त बाबा गुल कारो आहे। असां पहिरें बि इन खे इहा ॻाल्हियूं ॿुधायूं, पर इहा सिधी सवई दहशतगर्दी आहे। कारोकारी जो इल्ज़ाम लॻाए कंहिं ॿिए जे मथां हिकिड़ो हमिलो करणु इहो सिधो सवई दहशतगर्दी आहे। कारोकारी जेका आहे असांजे कंहिं माहौल में बि न आहे, न असांजी का सिंध में आहे। ऐं हीअ जेके माण्हू आहिनि ॼट आहिनि, जाहिल आहिनि, 12-12 साल जेलियूं काटे आया आहिनि, हिननि खे कंहिं टके जी ख़बर न आहे। हीअ कंहिं सां उथिया वेथिया न आहिनि। मुअज़्ज़िज़ माण्हुनि जे मथां हीअ हमला करनि था ऐं चवनि था हीअ असांजो कारो हुयो। असल में न हिननि खे कंहिं कारोकारी जी ख़बर आहे, न हिननि खे न्याणी जी इज़त जी ख़बर आहे। सिर्फ़ु हिननि माण्हुनि खे हवस, बुख, पैसे जी लालच आहे। ऐं इहे हवस जा पुजारी आहिनि, पैसे जा पुजारी आहिनि जेके इहे माण्हू मुअज़्ज़िज़ माण्हुनि जे मथां हमला कनि था। त गुज़ारिश कयूं था त इल्मु तालीम वारे माहौल में नौजवाननि खे टकराव जे तरफ़ धिकियो वञे थो। जिथे नौजवान पंहिंजो हक़ वठनि था, उते हक़ वठण बदिरां तकरार करायो वञे थो। जादे खे गिरफ़्तार जेको कयो वियो इहो बि कूड़े इल्ज़ाम में कयो वियो आहे। जादे खे बि आज़ादु कयो वञे। जन गुल जे मथां हमिलो कयो आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे सख़्त मां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ताकी अहिड़ा माण्हू ॿीहर ग़लतियूं न कनि।